नाज़रीन, ॿियनि शहरनि जी शहदादकोट में भी ईद की ख़रीदारी लाइ माण्हुनि जी बाज़ारनि में रश आहे। महांगाई जी पीसियल अवाम हीअ ईद कीअं कंदी ऐं ख़रीदारी कीअं कनि था, इन हवाले सां शहदादकोट वासियुनि सां जेको आहे दुकानदारनि ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईद जी जेके ख़रीदारी कंदड़ शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। महांगाई जे करे तमामु घणो फ़र्क़ु आहे। अव्वल जी भेट में महांगाई जी वधी वञण जे करे तमामु फ़र्क़ु आहे। माण्हू तमामु परेशान आहिनि जो खाद पीत में इहो पूरा नथा पवनि त हे ईदूं काॾों करे सघंदा। एॾी महांगाई थी वई आहे। हिकु त तेल जेको वधी वियो, इन जे करे तमामु वॾो असरु पइजी वियो आहे मार्केटुनि ते ऐं तमामु माण्हू परेशान आहिनि। 5-6 जड़ा वठी वियो, हाणे काॾा आणियो असां गरीब माण्हू बिल्कुलु घटि आहिनि गुज़िरियल साल जे हिसाब सां। हिन साल ॾिसो था पाण जंग जो माहौल आहे, ॿियो वरी हुकूमत जेको नाजाइज़ पेट्रोल बम फाड़ियो आहे, इन खां पोइ त माण्हू ज़ाहिर ई न आहिनि। ॾिसो था बाज़ार ख़ाली लॻी पई आहे, ख़रीदारी बिल्कुलु बि न आहे। माण्हू ॾाढा परेशान आहिनि। वॾो असरु थी वियो आहे पेट्रोल जेको हिननि नाजाइज़ वधायो आहे न, वॾो असरु थियो आहे। ऐं इन खां पहिरियां कुझु सही हुयो, असरु असां वटि इहो थियो आहे त हाणे माण्हू सिर्फ़ु माना मजबूरी में हिकु सूट वठनि था। जेके 4-5 वठंदा हुया उहे हिकु बि मस्तु था वठनि, गरीब त हिकु बि नथो वठी सघे। महंगाई जे दौर में कुछ खरीदारी नथा कनि, जेके ज़रूरी आइटम आहिनि न उहे वठनि था। हाँ, पर पंहिंजी ज़रूरत वार वठनि था। अॻे शौक़ में हर आइटम वठंदा, हाणे जेका ज़रूरत आहे न उन हिसाब सां वठनि था। ॿारनि खे राज़ी करण जे लाइ उहो बि सफ़ा मुश्किल सां वठनि था। पैसा वग़ैरह पगारूं वग़ैरह हिन साल सफ़ा घटि आहे। अञा हे पेट्रोल वग़ैरह महांगो थियो आहे, रेट कुझु चढ़ी विया आहिनि, माल मिले नथो किथां। इन करे रेट ॾाढा चढ़ी विया आहिनि। बिल्कुलु हिकिड़ो महांगाई जो पंहिंजो राकास आहे ऐं आलमी सतह ते जेके उथल पुथल थिए थी उनजो सॼी मार्केट ते असरु पवे थो। त ईअं ई हींअर तेल महांगो थियो आहे, महांगाई आहे त जेके माण्हू 2 वेला अन्न नथा खाई सघनि ऐं पंहिंजे बचनि खे मानी पेट भरे नथा खाराइनि त उनजो असरु ज़रूरु लटे कपिड़े ते बि आहे ऐं असांजे कम ते बि दर्ज़के ते बि काफ़ी असरु आहे। ऐं हर साल जी भेट में हेल कम काफ़ी घटि है। गरीब त ख़रीदारी करे ई कोन सघे। गरीब खां का शइ कोन थो वठी सघे। हाणे चप्पल चुकाईंदे या जेका बि शइ चुकाईंदे 4-5 हज़ार खां घटि न आहे। गुज़िरियल साल जी भेट में तमामु घटि थी हले। ख़रीदारी करण वारा माण्हू न आहिनि, वीचारा अचनि था रेट पुछी हलिया था वञनि। महांगाई जे करे बसि पेट्रोल महांगो थी वियो आहे, ज़ुल्म थी वियो आहे, हर शइ महांगी थी वई आहे। महंगाई तमामु घणी आहे, हिते हर शइ महांगी लॻी पई आहे। ख़रीदार अचनि था वीचारा पुछी हलिया था वञनि। अॻिले साल खां हिन साल में वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। पेट्रोल वधी वियो आहे, पेट्रोल जे करे महांगा काफ़ी कस्टमर घटि थो अचे। पर जिते 3-4 जोड़ा वठंदा हुते हिकिड़ो जोड़ो बि मसे था वठी वञनि। महांगा मोटरसाइकिल में तेल नथो पए, पहुची नथा सघूं शहर में। इहे मसाला ॾाढा थिया आहिनि हिन चक्कर। अॻिले साल फ़ाइदो हुयो, महांगाई घटि हुई, हाणे महांगाई वधीक आहे। पेट्रोल चढ़ण सां ॾाढी महांगाई वधी वई आहे। महांगाई थी वई आहे, हिन करे अवल असां साल 2 ड्रेस वठंदा हुआसीं, हाणे हिकिड़ी ड्रेस नथा वठी सघूं पेट्रोल जी महांगाई जे करे। ताज़ा पेट्रोल चढ़ी वियो आहे, इन करे हिकु बि ड्रेस नथा वठी सघूं। वॾी महांगाई थी वई आहे पूरे पाकिस्तान में। हे जेके जंग जा अफ़वाह हलनि था ईरान जा ऐं पंहिंजो इसराइल जा, अमेरिका जे, इन हिसाब सां इहो ॾाढो महांगाई थी वई आहे पाकिस्तान जे अंदरि। शुक्र आहे जेको बि आहे हर को करे थो। ग़रीब गुरबो इहो ई चाहे थो त पंहिंजे बचड़नि खे कुझु वठी ॾियूं। ॾाढो असरु पियो आहे। ग़रीब माण्हू हाणे परेशान आहे, छा वठी ॾियूं घर में। जंहिंजो मिसलन 5 भाती आहिनि, 3 माण्हुनि खे वठी ॾियनि था त 2 रहिजी था वञनि। अहिड़े हिसाब सां हर कंहिंजो बसि अलाह सभिनि जो मालिक आहे। बाक़ी पाकिस्तान में त ॾाढी महांगाई थी वई आहे। हिन साल बहितर हुयो, हिन साल कुझु घटि आहे। सबबु इहो आहे त हाणे जेको पेट्रोल बम किरायो वियो, इहो वॾो हिकिड़ो सबबु थियो आहे। ग़रीब गुरबो जेको पोइ पइजी हलंदो, जेको 1000 रुपया कमाइण वारो जेको रोज़, उहो त गुज़र सफ़र में पूरो आहे। ख़रीदारी पंहिंजी ॻाल्हि आहे। तेल जे करे थोरो कमकार में काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे। छो जो अवल जेको आहे न हर शइ मामूल ते हुई, तेल जे करे हर शइ ते फ़र्क़ु पइजी थो वञे, हर शइ जा रेट चढ़ी था वञनि। इन करे थोरो जेको आहे न पहिरीं खां पोइ जेकी असां उमेद सम्झूं पिया कमु हलंदो, उहो कमु न हलियो। कैमरामैन हसन मुजतबा खरल ऐं खुदा सिंह नंगराणी सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़ शहदादकोट।